जी अस्सलाम वालेकुम। अॼु असां सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म तां अॼु पनवाकल शहर जे आम इशूज़ ते ॻाल्हि कंदासीं। ऐं हीउ हिकिड़ो वणंदड़ इशू आहे ऐं हुन में क्या त पुलिस जो छा किरदारु आहे। पनवाकल शहर जे भाॼी चौक ते वापारी आहे ऐं मोहनलाल कार शोरूम जो मालिक आहे, जंहिंखे मुसलसल हिकु हफ़्ते में टियों दफ़ो धाड़ेलनि काह कई आहे। शोरूम ते फायरिंग करे पिया वञनि, बुरकापोश हथियारबंद मोटरसाइकिल सवार आहिनि, उहे हिकु हफ़्ते खां उनखे रासन करनि पिया। ऐं जॾहिं त शहरी ॿ दफ़ा मुजदान तौरु बची वियो आहे, उहो पाण मौजूदु हुयो शोरूम में। अॼु राति जेकी हीअ गुज़री वई उन में बि हथियारबंदनि जे शोरूम ते फायरिंग करे सिटियूं गोलियूं हुयूं। उन राति टाइम ते शोरूम बंदि थियल हुयो ऐं को बि उते चौकीदार न हुयो। ऐं इन सॼे हवाले खां पोइ शहरी आहे मोहनलाल उन खां धाड़ेलनि 1 करोड़ भुंग घुरी आहे। भुंग न ॾियण जी सूरत में खेसि हिकु हफ़्ते जे अंदरि टियों हमलो थियो आहे। उन में सॼी सूरत हाल खे ॾिसूं था त SSP सखर बर वक़्तु पहुतो ऐं 9 थाणनि जी पुलिस खे इतलाह कयो, जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। जंहिं अंदरि रज़ागढ़ पुलिस थाणे जो SHO आहे गुलशन सुमरो ऐं ॿिया रेड कई। 7 वॻे कई, हिकु अधु माण्हू गिरफ़्तार करे खणी आया। वरी बाद में गुज़िरियल राति पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते रेड कई आहे। उन खां बाद में 4 वॻे वाक़ियो पेश आयो आहे। टियों दफ़ो उन्हनि जे शोरूम ते हमिलो कयो वियो आहे, उनखे हरासन कयो पियो वञे। भतो ॾे छा ही त भतो ॾींदो त पोइ जेके उन ते फायरिंग वायरिंग न थींदी। उन खां अॻु में भाईजी थाणे जे हद में इहो वाक़ियो पेश आयो त हिकु उस्ताद हुयो, उन जा अंब कटिया विया, उनखे धाड़ेलनि पर्चियूं मोकिलियूं चंदे जूं। नेठि आख़िर मजबूर थी करे कुझु बि थियो ऐं उन पंहिंजो हिसाब किताब सिधो कयो ऐं हाणे जेको आहे सुकून सां वेठो आहे। छा मुंहंनि बि हाणे जेके आहे या धाड़ेलनि खे पैसा ॾे या को अहिड़ो कमु थिए त पोइ सुकून जो धंधो कारोबार करे सघे। सही सूरत हाल खां पोइ SSP सखर पाण जाइ वारदात ते पहुचे थो ऐं सखर पनवाकल पुलिस खे पाबंद करे पियो तव्हां जेके आहे त ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई कयो। एतिरो आख़िर छो नथियूं थियनि ऐं ॾोहारी एॾा पुलिस खां आख़िर जेके आहे त ॾाढा आहिनि। सही सूरत हाल खां पोइ मोहनलाल पारां हड़ताल जो चुताव ॾिनो आहे। उन पंहिंजो वीडियो बयान जारी कयो आहे। उन में शहरनि खे अपील कई आहे शहर बंदि कयो ऐं हीअ सूरत हाल सॼी खे ऐं मोहनलाल कीअं थो ॿुधाए उहो अव्हांखे इन स्क्रीन ते सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते ॾेखारींदासीं। सवाल इहो पैदा थिए थो त हीउ शहरी आहे, शहरनि खे तहफ़ुज़ केरु फ़राहम कंदो ऐं आख़िर उन्हनि शहरनि जे मालिकी केरु कंदो। हीउ पनवाकल शहर में टियों दफ़ो हिकु वापारी खे धाड़ेलनि हमिलो कयो आहे, उन ते फायरिंग कई पई वञे ऐं भतो घुरियो पियो वञे। आख़िर पुलिस जो किरदारु कहिड़ो आहे। IG सिंध DIG सखर खे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे इन हवाले सां नोटिस वठणु घुरिजे त इन शहरी जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। शहरी दुकानदारनि खे अपील था कयूं, महिरबानी करे असां तव्हां कोन्हे शहर बंदि कराइनि, रोड बंदि कराइनि। हिकिड़ो तरीक़ो आहे, पुलिस जो हाल कोन्हे। असां रोज़ मंत्री असांजे हिते काॾो भरे सघंदासीं। सुभाणे अॼो वरी असांखे SP साहिबु मोहलत वरिती आहे, कहे त ठीकु आहे, त रोड बि बंदि कंदासीं, शहर बि बंदि कराईंदासीं। असांखे तव्हां साथ ॾियो शहरी, महिरबानी। वठी हिन मथे मूंखे रिव्यू कंदा रहंदा, रोज़ तोखे असां गोलियूं हणंदासीं, फायरिंग कंदासीं, करोड़ रुपए मंथली ॾे त असां मंथली करे बि न ॾींदासीं। जेको बि थियो अलाह ॾियण जी ॻाल्हि आहे ई न वञे, अलाह बहितर कंदो।